दरिया खान मरी भरसां ॻोठ ग़ुलाम मोहम्मद मर्द वटि 125 मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते अज़हर सोलंगी खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। रड़नि ते ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि हिक पोरू सजाद अली खे सोघो करे दरिया खान मरी पुलिस हवाले कयो। जॾहिं त 2 हथियारबंद फरार थी विया। शहज़ाद सोलंगी ॿुधायो त मुंहिंजो भाइटो किराए ते मोटरसाइकिल किराए ते हलाईंदो आहे। सवारी छॾे अची रहियो हुयो त 3 हथियारबंदनि मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई। मज़ाहिमत ऐं दांह करण ते ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि हिक पोरू सजाद खे पकिड़े पुलिस हवाले कयो आहे। राब्ते ते पुलिस स्टेशन जे मुंशी ॿुधायो त जवाबदार खां पुछा ॻाछा कई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।